जान जेका बाद पहचान जेका बाद मुझो अपनो शहरवा। जान जेका बाद पहचान जेका बाद मुझो अपनो शहरवा। नंढा वॾा थिया यूं हिते पंहिंजो दरवा सबके ख़बर आहे। राज़ी है मुझ पे ऊपर वाला, राज़ी है मुझ पे ऊपर वाला। दुश्मन तेरा हुआ काला, मेहनत से मिली है मुझे कामयाबी, ये मेहनत से मिली है मुझे कामयाबी। जलता क्यों है रब तुझे, वो जोड़ वाला तो मिलाए कहते बस में नहीं, जोड़ मालिक तो मिलाए कहते बस में नहीं, कहते बस में नहीं। लिखे खे मिटाए कहते बस में नहीं, लिखे खे मिटाए, जोड़ वाला तो मिलाए कहते बस में नहीं, जोड़ मालिक तो मिलाए कहते बस में नहीं। ये बैकग्राउंड में जो घर आहे इहो सोराब ख़ान पीरज़ादे जो आहे। माशाल्लाह तमामु बहितरीन लुक, ओल्ड इज़ गोल्ड। माशाल्लाह ॾिसो था अल्हम्दुलिल्लाह। हिते अॼु असां आहियूं नाड़ी बलोचिस्तान। हर साल ईंदा आहियूं, माशाल्लाह ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं तव्हां ॾिसो ऐं तव्हांखे ॾेखारियूं हे पुराणे दौर जो ॿारड़ी में अन्न रखण जो निज़ाम। ॾिसो था हिते अन्न रखिबो आहे, अन्न स्टोर कबो आहे माशाल्लाह। ऐं हे उहो रशको आहे जंहिं ते असां आया आहियूं नाड़ी अयूब पीरज़ादे जो। सभु खां पहिरियों ज़फ़र सोराब पीरज़ादो जेको फ़ोन ते ॻाल्हाए थो, हे अयूब रशके मास्टर, राशिद साहिब, सनावला साहिब, पोयों अली रज़ा साहिब बीठो आहे। ऐं हे जेको बैकग्राउंड में तव्हां ॾिसो था बुज़ुर्ग, इहो सोराब साहिब जो वालिद साहिब आहे। माशाल्लाह तव्हां ॾिसो था हिन उमिरि में बि फिट लॻो पियो आहे। हयाती ॾेसि अली रज़ा साहिब खे घुमाए थो, गाइड करे थो। सोराब खान माशाल्लाह हे सोराब चवंदा आहिनि न घर कच्चा ऐं माण्हू सचा, उहो हे थो। ॾिसो माशाल्लाह हे असां तव्हांखे सॼो ॾेखारियूं था। ऐं हाणे सनावला साहिब इन कैमरा खे खणी वेंदो तव्हांखे कमरे जो बि ॾेखारींदो लुक। ऐं हे सोराब साहिब जो वालिद साहिब, माशाल्लाह अल्लाह हयाती ॾेसि। असां नाड़ी ॾिसूं सही, हा ऐं दीन जे हिसाब सां अगरि नाड़ी में बरकत आहे त उन जी निशानी माण्हू सैफल बुज़ुर्ग। माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह हयाती ॾेसि, अल्लाह हयाती ॾेसि। ॾेसि। माशाल्लाह हे हिननि घरनि में आहिनि, हे हितां जूं सूं आहिनि, ईअं सम्झ। अल्लाह हिननि खे हयाती ॾे। अल्हम्दुलिल्लाह अॼु ॾाढी ख़ुशी थी। अल्लाह जी कसम असां नाले सां गंदगी अल्लाह हिकु बार हे असांजो ज़फ़र साहिब जेको पंहिंजे ख़्यालनि जो वीचार तव्हांखे ॿुधाईंदो। अल्लाह वाह जिंदगी काथे रहो था तव्हां? सुबुह दा टाइम एॾे ख़ामोशी कुदरत वांदी पई आहे। थोबी मन से मान निजाम कर दिया। हां ये भी थोड़ी मानी कर दे। इन टुकड़े ते भी थोबी ऐसे माना देख ना। ए फिर जी बसर टमाटर आलू रखने लाए अंदर देखो आईना लिखा, आईना बार आईना वका ठा आर्टिफिशियल। हां वातरा ठा मिट्टी दे ये वाला ना। हां वातरा ठा डिजाइन ये देख वका डिजाइन दे ये पट्टी आके माफ ठाया वा ये ना फिल्मिंग शूटिंग वाले ते चाह ने एडवर्टाइज दे लाए। हां देख ना ये दायरे भी वापे कमरे खाली बेदा दिठा दिस इज आवाज जोड़ी दी ये देखो
तारीखी छे क्या करूं हाँ व्हील ले साइकिल दे पेनी हाय क्या दौर साइकिल आउं तो बा अदाए ये बोले नाड़ी दे जेके सोराब खान दा गोड़ दा स्टोर माना गोड़ जी भी स्टोर होंदा है पर देखो स्टोर एड़ा जदी दे माना सेटिंग ना पे ए सोराब खान फैंसी मानू है ये चैनल दी कुर्सी बना वाह सही वाह लटती गई ये लटती गई वाह ये कुर्सी ये बाग के बाद है ना शरीफ गया वाह 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 देखिए सेटिंग ना पे ऐसा सामान स्टोर गोट सेटिंग पे है ए बाबा होटल थोड़े रखे और शहर दे पहुंचाओ तो सामान दादा एक बार गोट से स्टोर है यार स्टोर है गोट स्टोर है ए कोटी का आवड़ का देखै सुन ए कमोड लेके जा कमोड मुसाफिर मंजिल तेरी कब्र है तय कर रहा है जो तू अदा इकबाल साहब अंदरू सरिया कवर कराए से हुणे सरिया विचार क्या माशाल्लाह माशाल्लाह दा विचारी हैं अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह दिल खुश थई और ए यादान जेके असां कैमरे च कैद किते इंशाल्लाह जिंदगी दा कोई भरोसा नहीं ॾिठी कल शौकत उनके अॻ च नादर अली भुट्टो साहब असले पाड़े दा मोज़िज़ शख्सियत मुल्कज़ार और मसाद मेरे अली जान है यार मसाद अली जान शादी शाह गाजी ये सब बा ये न असला रास्ता भी नहीं है पर क्या है कैमरे च याद उसे महफूज है औंदड़ नस्ल से के बाबा से वडे किले वेंदे हैं के घुमंदे हैं ठीक है गलत आदत से अल्हम्दुलिल्लाह नहीं है बस यो है जो अपने दिल को सुकून देवण दे लाए यो टूर मरने सालाना या ॾाढी खुशी थींदी है मौला नारी को आबाद करे असली हरदम दुआ है इंशाल्लाह खुदे रावासी जेके भी इंशाल्लाह आबाद रहन आमीन आमीन थैंक यू इकबाल साहब थैंक यू सर आखिरी खान साहब दी सही कार दी झलक कार जो फाइनल लुक सेल्फी बिस्मिल्लाह अदाए नाड़ी दी नए दे विच ए अक दे नजारे देखो दा अक दे नजारे ए साईं दे प्यारे सोराब दे दुलारे जफर दे न्यारे ए बार डिजिटल अंब ओ क्या कंदे पेन बुक दे अदा ए थोड़ा ओदे थी ये अंब नहीं भूकण वाले नहीं है खाद बनाते को भूखे से भी सही भूकण वाले नहीं दा अल्लाह करे बच्चे जीटा जार है क्या बड़ा जार है ना ये दवा ठांदी भी ना हां ए खीर भी खीर भी ना खीर अरे कनी वंटन बूटा धनी उपाया किसमें पन्न बनाया ओ बे धरती ते असरार जोड़या साईं सब इंसान खीर भी ना हां बा तू पी ढोक पीते पीसे ना ए अल्लाह देखा ले खीर खा ए खीर खिलावे खीर जादू जादू है घर चा सा माइक देखा सा ये पंदे नाड़ी फिर तैयार गाज अरे और खीर होने भी सिमदा भाई ए रसोदा ए मौजूद ए खीर जो ए अकन में पयो आ खीर खीरन में पयो आ अक खीर अकन में पयो आ अंबड़ी यार मगर रब दी कुदरत एक सफा खीर है देख सिर्फ क्या है ओए कोड़ा है खंडर का तो मिठा करूं आप भी होने भी फिका खीर ना पी थोड़ा रसका भी होने परे भाई के ए बूटा बस नाड़ी दी नए दे नजारे को शैतान से दुखाई बा वाली है साईं बादशाह को दिखले दे उदा नाड़ी दे नए दे नजारे यार वो ताली दे फकीर विंदो ये तो टेलर था पिक्चर तो अभी बाकी है ये तो टेलर था पिक्चर तो अभी बाकी है पिक्चर पूरी जब
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इकबाल साहिब असां हाणे तव्हांखे नाड़ी जी खुयूं ॾिसाईंदासीं। हे थोरो हाणे कैमरो होॾे वेंदो खुयुनि जी तरफ़। माशाल्लाह माशाल्लाह ठीक जातो आहे। पाणी पींदा आहिनि माना हा जे ॻोठा पाणी शोर थींदो आहे। हा माना पाणी जी क़दर जेका आहे न उहे असांजे ॻोठ वारनि खां पुछा सघे माण्हू जेके माण्हू सिंध में ज़ाया करनि था या ईअं पाणी ज़ाया थिए थो पाणी जी क़दर इन जी हिकु हाणे थोरे उहो नाज़रीन खे ॾेखारे त ॾिसां। माना पाणी केतिरो क़ीमती आहे हिते। बेशक बेशक दादा असां हलूं था हाणे पाणी जी तरफ़ खुयुनि जी तरफ़ जेके मां हिते हिकु थोरो थोरो क़ीमती आहे। साईं बादशाह मथे बीठो आहे। वाह मुर्शिद वाह। हाणे हेरा पाणी जा इकबाल साहिब खे ॾिसूं था। पाणी हे नाड़ी जी खुई आहे। हिनमें हिकु हिकु पाणी जो जेको कतिरो क़ीमती आहे जेके असां सुपरमैन ये अयूब दा पिज़्ज़ा दो पानी आज दे दा मामे सैफल के पानी दे पानी जे एक एक बूंद जी जगह दिसर में की माना अहमियत है ना वो असांजे ॻोठ वारनि को पुछा करे ॾिसजे त पानी जी अहमियत छा आहे। हां पानी तो दे दी खुई माशाल्लाह ये दा खुयन जो पानी ये एक खुई हे दे बी खुई आ ए दा बी खुई ॾिसी सघो था तव्हां। टी खुई आहे हे नहीं खुई ठाहींदा दादा हे जेका असां त नाड़ी वारा न चवंदा आहिनि हे नहर आहे हाणे जिथो पाणी ईंदो वेंदो आहे हाणे पाणी न आहे न आहे त इन जी वजह कोई हाली सुकी लॻी पई आहे। अल्लाह का दुआ है इंशाल्लाह वरी पानी ईंदो वरी हरी भरी वांदी रांदी हितों जा मारवाड़ा वरी चहकंदा टहकंदा वरी हलंदासीं इकबाल सोलंगी वट। इकबाल जी फरमाइश ते आई भरियो से वीलोग ना मैं पानी पीतम पानी पीतो तो ना बस इकबाल साहब आला एडवर्टाइज तुंजी पूरी थी वई आहे माशाल्लाह भरे आयासीं। वाह वाह। हाणे हाणे नाज़रीन के असां इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त जेको इंसान जी ज़रूरत जो पाणी आहे उन खे ज़रूरत जे हिसाब सां इस्तेमालु कयो ऐं तव्हां ॾिठी पाणी जी किल्लत पाणी जी अहमियत हिन ॻोठ में अची नाड़ी बलूचिस्तान जंहिं ते असां हर साल ईंदा आहियूं माशाल्लाह पिकनिक करणु अची तव्हां हिते ॾिसो कि पाणी जी केतिरी अहमियत आहे। करसी भला ते तेरा होसी भला करसी भला ते तेरा होसी भला मंदरी लहादे में तू